मोहम्मद मुनीर राजपर जै तव्हांखे झुमायो पे इश्क जी लहर पे ॿुधाए। हींअर मां ख़ुसूसी खिताब जे लाइ हज़रत अल्लामा व मौलाना साईं ज़ाहिद असलम ताहिरी साहब पाण अचन ऐं नूरानी वजदानी खिताब सां तव्हांजे दिलनि खे मुनवर फरमाइनि। माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, उलमा अहले सुन्नत। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नहमदहु नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक पढ़े। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन तय्यिबल क़ुलूबि वद्दुहा आफ़ियति बदनि शाफ़िहा नूरि बसारी वद्दुहा व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या नूरल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रहमतल लिल आलमीन। मेरे दोस्तों, मेरे अजीज़ों, मेरे वाजिबुल एहतराम बुजुर्गों, तारीफ उस पाक ज़ात जी जै किसी के टेक खां सवा आसमान के बुलंद फरमायो। तारीफ उस पाक ज़ात जी जै पानी जे मथों मिट्टी जो असांजे लाइ हंध बछायो। तारीफ उस पाक ज़ात जी जै असां के पंहिंजे महबूब जे मिलाद जी खुशी में गड थी वेहन जी तौफीक अता फरमाई। ही मुझो प्यारो दोस्त भी आ, भा भी आ, साईं मुनीर साहब दामत बारकात मालिया बेहतरीन नमूने सां बयान करे छड़ियो थस, खताब करे छड़ियो थस। मां बयान या खताब या वाइज या को मुफ्ती या आलिम ना आया, ना मैं आलम ना मैं फाजल ना तजर्बा पास है। मुर्शद नजर करम दी कीती ते होया दिल आबाद है। साईं मुझे मुर्शद, मुझे रहबर, मुझे रहनुमा, मुझे शेख कामिल महबूब सज्जन साईं दामत बारकातुम आलिया जे दरबार शरीफ जो रोशन हिकड़ो चिराग ताके रोशनी दई छड़ी। हिकड़ो मुरे मुर्शिद जी दरगाह जो गुल होयो जे ताके खुशबू दई छड़ी। हाने मां मड़ी ता सा बटरे ई कचहरी वारियूं गालियों कंदो महबूब जी मोहब्बत में ई बटरे कचहरी वारियूं गालियों। परेशान न थी जो कि मौलवी जे मथू मौलवी लगो पियो आ, खुदा खैर करे थींदो है ना। छो जो असां के मुआशरे में जेड़ी न वणनी शय आ ओ मौलवी है। हर शय असां के वणंदी आ, मौलवी न वणंदा आहिनि। ही में असां जे मुआशरे जे माण्हुनि जो डो न आहे, असां मौलवियुनि जा अफ़ाल ही एॾा आहिनि। पहिरियां दौर में माण्हू उलमा कराम के ॻोल्हींदा हुआ। खबर पवंदी हुई कि आलम दीन जो खताब आ किथे 100 किलोमीटर परे, 100 कोह परे ते पंध हले वेंदा हा, इल्म हासिल कंदासी। हूं सां को अल्लाह रसूल जी गाल ॿुधंदासी, को ज़हन में को इल्म जी गाल ईंदी का हूंदे सोबत वट वेहण सां सोहबते साले साले कुनद, सोहबते ताले ताले कुनद। अल्लाह वारन वट वेंदो ते अल्लाह वारा थी वेंदो, मवाली नफ्सा गड वेंदो तो मवाली थी वेंदो। शेख सादी फरमायो मां नथो चवां, सोहबते साले साले कुनद, सोहबते ताले ताले कुनद। पो शेख सादी रहमतुल्लाह फरमायो यक जमाना सोहबते बा औलिया, हिक लम्हा अल्लाह वारे वट वे, यक जमाना सोहबते बा औलिया बेहतर अज 7 साला तात बेरिया। तू हिक लम्हा अल्लाह वारे वट वे, बेरिया इबादत 100 साल कर, हूं का वधी कर अजर अल्लाह ॾींदो। हाने असां जो वेठा हूं हिक ते असां मलाद ले वेठा हूं, छा जले साईं, छा जले वेठा हूं। पर मुखे नथो लगे ता मिलाद ले वेठा हो, ता का चक्कर में फांसी आओ।
ताके बरकत साहब या साईं तुफेल साहब का गाल बुधाई आ हुई गाल बई ता बे चक्कर में अची आओ या ते ता ही ले आया हो के साईं वकील पंवरींदो ना तो बुधंदासी वाह वाह झोलंदासी ओ त जद तक ज़ाहिर न थी वा अची ये मुल्लन में फाता हूं या पाता अल्लाह केड़े परेशानी में आयो आयो का कुछ घट दोस्त आहिन जिन जे दिल में खुशी आ बाकी परेशानी में वेठा हो हाने हिकड़ी मेहरबानी कयो मां हथ बधा हिकड़ी मेहरबानी कयो ये पांजे दिलन के साफ कयो परेशानी कढियो एक मिनट कुछ टाइम जे लाए खबर आ नलके जे हेठ या मेह जे हेठ या गांव जे हेठ था मिट्टी भरे कंदासी ते था जे अंदर छा इंदो कुछ भी ना मिट्टी पेरिया भले रहला पेरिया था साफ कंदासी पो हेठ जेड़ी शे भी कंदासी उमे पानी अचे या खीर अचे भरजी दीदो अगर असन जो दिल पेरी परेशानी बुग़ज़ कीने में भरियला ते पो असन जे दिल में का शे ना इंदी जे इया सी ट्रपड़ सागा ओए हले विंदासी जे असा वेठा सी ओए उथे हले विंदासी का असा के इते वेहन जो फायदो ना पोंदो अल्लाह ताला फरमाए तो फसल्ले ले रब्बिका वनहर इन शानिया का वल अब्तर जय मुझे रस्ते ते कुर्बानी दिनी मां उदे दुश्मन के बेनाम बेनिशान कयो आ ता कुर्बानी दे वेठा हो आराम जी कुर्बानी दिनी है बे ता जो आराम जो वक्त हो सजो डी जा थकल ही टाइम ता आराम करनो आ क्या मानी खाइनी आ क्या फोन ते क्या सा गलाइनो आ क्या जो को काम हाने ता सब कुर्बानियों दे ते वेठा हो ते ही गाल के हने समझो पेरिया ते ता के मां इंशाअल्लाह ताला इते वेहन जो फायदो बुधाइंदो मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क्या है मां न तो चमा मुझे महबूब मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो चा फरमायो आ कि जमीन जे तख्ते ते जडा जिक्र वारा गड थिंदा जिक्र वारा गड थी वेंदा आहिन अल्लाह ताला फरिश्ते के मोकलंदो आ वञ ॾिसे अचे छा जे ले वेठा आहिन वो फरिश्ता चमदन या अल्लाह पाक ए तुझे जिक्र ले तुझे महबूब जे जिक्र ले छो जो अल्लाह फरमायो आ इन्नल्लाह व मलाइकातहु युसल्लून अला नबी अल्लाह ताला खाइन खां ता हाने मुके जवाब दो अल्लाह ताला खाइन सा पाक खाइन सा अल्लाह ताला खाए थो न थो खाए अल्लाह ताला खाइन सा पाक पीण सा पाक कपड़ा पहनण सा पाक विंजण का पाक थकावट का पाक ना लगे थक थे ना निंदर अचे ना सुमे ना जागे ना को कम करे अल्लाह ताला के का कुछ करन जी जरूरत ना है लेकिन हिकड़ी गाल मुखे या तक बुधाए छना अल्लाह तबारक व तआला जो वजूद आहे जिस्म में आहे कल क़यामत जो डी थींदो अल्लाह तबारक व तआला ता के पांजो दीदार कराइंदो जन्नत में दीदार कराइंदो आई दुनिया के अंदर भी ताके अल्लाह ताला पांजो दीदार कराइंदो असा जे मुर्शिद असा के गाल बुधाई आ मुझे महबूब असा के फरमायो फकीरो तहजा ट्रे मंजिलुन हिकड़ी फनाफे शेख बो फनाफे रसूल ट्रे फनाफिल्ला पेरी मंजिल मोहब्बत शेख के दिसंदो हूं सा मोहब्बत कंदो हूं दी मोहब्बत में फना थी विंदो ता जाडे नजर घुमाइंदो ताके पांजो मुर्शिद नजर इंदो पो ही मंजिल तय थींदी पो ताके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो जलवा दिखारंदा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कंदो पो जाडे दिसंदो ताके आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नजर इंदो जडा आका जी मोहब्बत में फना थींदो पो अल्लाह ताला ताके पांजो दीदार कराइंदो मुझे आका फरमायो आ नमाज मोमिन जी मिराज आ मिराज माना अल्लाह जो दीदार आ मौला अली सा के पूछा कयो अगर मोमिन नमाज पढ़े तो किए पढ़े फरमायो मोमिन नमाज में सजदो कंदो आ ओतरी देर तक पांजो कंध न खणदो आ जडे तक अल्लाह के न दिसंदो अल्लाह ताला के न दिसंदो पोता अल्लाह ताला के इंशाअल्लाह दिसंदो अल्लाह ताला पांजो दीदार कराइंदो खबर छो न तो कराए दीदार ही वास्ते अल्लाह एडो सोनो आ मुझे महबूब फरमायो जडा मिराज का वापस सैयदना सिद्दीक़ अकबर पेरिया पेरिया पूछा कयो या रसूल अल्लाह अल्लाह किया मुझे आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वल्लाहु जमीलुन व हुब्बल जमाल अल्लाह डाडो सोनो आ ऐ खूबसूरती के पसंद भी कंदो अगर अल्लाह ताला हिकड़ी झलक ताके दिखारे छडे ना ता दुनिया जी हर मोहब्बत ना ता नौकरी करे सकंदो ना ता पांजी औलाद सा मोहब्बत कंदो ना ता को कम न करे सकंदो वरी अल्लाह जे दीदार जी तलब कंदो ऐ दीवाना थी वेंदो असा में ताकत ना है कि असा अल्लाह जो दीदार करे सको
ही वास्ते अल्लाह ताला पहिरियां असांजे अंदरि कुवत पैदा कंदो पोइ पंहिंजो दीदार कराईंदो। हाणे असां छा जे लाइ वेठा आहियूं साईं मुंहिंजा मिलाद ले। मिलाद जो माना छा आहे? आका सलातो वसलाम जी वलादत। हाणे आका जी विलादत जी ख़ुशी वेठा आहियूं न विलादत। ऐं केरु आयो तव्हां जरा वेठा हो? मुंहिंजे आका फरमायो जॾहिं फ़रिश्तो ईंदो त अल्लाह ताला पुछा कंदो आहे वञी ॾिसिया जे माण्हू गॾु वेठा आहिनि भला ही मोहम्मद साले राज पर ॻोठ में जड़ा माण्हू वेठा आहिनि ए हिकिड़ी क़ौम जा आहिनि सभु राज पर आहिनि? फ़रिश्तो चवंदो न साईं कुझु राज पर कुझु खोसा कुझु वरी हिकिड़ो वरी पंजाब खां ई फ़क़ीर अची लथो आहे। घणा आहिनि? को बलोचिस्तान जो को कहिड़ी क़ौम जो को कहिड़ी क़ौम जो कंहिंजी कहिड़ी ज़बान कंहिंजी कहिड़ी ज़बान। अल्लाह फरमाईंदो इन्हनि को पाण में कमकार अथनि को लालच कि न कारोबार इन्हनि जो तजारत न पोइ छा जे लाइ वेठा आहिनि? मौला करीम मुख़्तलिफ़ ज़बान ॻाल्हाईंदा आहिनि मुख़्तलिफ़ ज़बाननि सां इन जो तल्लक आहे मुख़्तलिफ़ क़बीलनि सां तल्लक आहे लेकिन हिते वेहण जो मक़सदु तोखे राज़ी करणु आहे तुंहिंजे महबूब जो ज़िक्र करणु आहे। छो जो अल्लाह हर चीज़ का पाक है ना खाए थो ना पिए थो कुछ ना करे थो लेकिन हिकड़ो काम करे थो छा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अला नबी। अल्लाह फरमायो मां को कम न कंदो आहियां हिकड़ो कम कंदो आहियां छा मां अल्लाह मुंहिंजा फरिश्ता पंहिंजे महबूब ते दुरूदो सलाम पढ़ंदा आहियूं। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो तव्हां भी मुंहिंजे महबूब ते दुरूदो सलाम पढ़ो। पाण भी पढ़ंदो आहियां को कम न कंदो आहियां दुरूद सलाम पढ़ंदो आहियां। दुरूद ऐं सलाम बचियो हिमें वरी आहे थोड़ो हिकु दुरूद ॿियो सलाम। सलाम हूं के असां चवंदा आहियूं जहिड़ो हाज़िर हुजे या गैर हाज़िर खे चवंदा आहियूं। सलाम माना असां अतायात पढ़ंदो अतायातु लिल्लाहि व सलवातु व तय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी। छा अल्लाह के खबर ना हुई रसूल के खबर ना हुई कि मां हर वक्त इन वटि मौजूद न आहियां न पोइ ही त क़यामत तक पढ़ंदा पोइ कीअं मुंहिंजे मथां पढ़ंदा? पोइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़े सहाबी पुछा कयो क़यामत तक तव्हांजी उम्मत जी रहनुमाई केरु कंदो? मुंहिंजे आका फरमायो मुंहिंजे उम्मत मां मुंहिंजा उलमा रहनुमाई कंदा। ऐं उन्हनि उलमा जी रहनुमाई केरु कंदो? फरमायो उन उलमा जी रहनुमाई केरु कंदो? मुंहिंजे आका फरमायो उन उलमा जी रहनुमाई आलम रब्बानी कंदा। ऐं आलम रब्बानी केरु हूंदा? मुंहिंजे आका फरमायो आलम रब्बानी उहो हूंदा हिकिड़ी अगरि नमाज़ पढ़ाइण त बनी इसराइल जे पोयां नमाज़ पढ़ण जो सुवाब मिलंदो। जंहिं आलम बा अमल के ॾिठो हू बनी इसराइल के ॾिठो जंहिं आलम रब्बानी के ॾिठो मुंहिंजो रसूलुल्लाह के ॾिठो। आलम रब्बानी केरु? आलम रब्बानी साईं असांजो सचल सरमस्त। आलम रब्बानी केरु? आलम रब्बानी साईं लाल शहबाज कलंदर हुयो। आलम रब्बानी केरु आहे? साईं भिट शाह जो बादशाह शाह अब्दुल लतीफ बटाई रहमतुल्लाह अलैह हुयो। आलम रब्बानी केरु? पीर मिठा रहमतुल्लाह अलैह हो पीर सोना साईं हो हजूर सज्जन साईं आहिनि। इस वक्त जा मौजूदा आलम दीन जरा आलम बा अमल दिलबर साईं थियो साईं कंबर वारी सरकार इजरा वडी वडी अल्लाह जा कामल वली ई आलम रब्बानी में शामिल आहिनि। ही वास्ते इन जे हथ सां अल्लाह ताला हिकिड़ो निगाह मूं हिकु फैज़ जारी कयो आहे कि बेनमाज़ी इन वटि वेहण त नमाज़ी थी वेंदा आहिनि बेदीन थींदे दीनदार थी वेंदा आहिनि जहन्नमी अचे त जन्नती थी वेंदो आहे। हाणे ॻाल्हि के खुटायूं आशिक आयो तव्हां मुंहिंजे महबूब जा आशिक आयो आशिक ना आयो तो ॿुधायो अगर आशिक आयो थोड़ो हथ मथे कयो मुझी थोड़ी दिल वधे आहियां मां कमज़ोर दिल मुझे दिल जा वाल कमज़ोर आहिनि मेहरबानी जज़ाकल्लाह। आशिक जो मकाम छा आहे ॿुधायां ॿुधायां ॿुधंदो आशिक जो हेॾे मुॾे ने आशिक जो वकार आशिक जो मकाम ॿुधाई साईं। आशिक जो मकाम इहो आहे जो ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वाली सरकार हिक बियो ख्वाजा गुलाम फरीद पाक पतन वाली सरकार जेके शक्करगंज चमदा आहिनि ॿुधे वे ॿुधियो न। ख्वाजा गुलाम फरीद जो हिकिड़ो मुरीद हुयो हुंदो नालो हुयो निज़ामुद्दीन औलिया। अगर तव्हां मुंहिंजे बयान ते तवजो न ॾींदो मूंखे परवाह न आहे मुंहिंजो पुट मूंसां गॾु आयो आहे ज़ैनुल आबिदीन ॾाढो शौक़ सां मुंहिंजी तकरीरूं ॿुधंदो आहे जुमे ते सायो करे तैयार थी वञी वेंदो आहे पुछा बि कंदो आहे बाबा जी कहिड़ो मौज़ू ॻाल्हाईंदा मां ख़बर न आहे वेंदासीं ॾिसंदासीं अल्लाह जहिड़ो मौज़ू ॾिठो ॻाल्हाईंदासीं।
इहो पियो ॿुधंदो ता न ॿुधो भली ए तो फेल साहब आए दोस्त बटरे आहिनि बाक़ी ता गोठरा अगर मुझे मथो के कावड़ा मुझी शिकल न थी वणे ते मां उथी हलियो वेंदो मुखे ता में का लालच ना ए पैसा भी मुखे भली न दियो पैसा भी न दियो ए पैसा भी साईं वारन के दियो ए असा जा दोस्त ही मां समझा थो के इन खिदमत ताज ले मथो घणी वाजिब आ साईं इमाम साहब भली के दियो पैसा भी ना दियो लेकिन तोजो मुखे दियो बस मोहब्बत मुखे दियो हजरत निजामुद्दीन औलिया महबूब इलाही जो तखल्लुस होयो वड्डी कामल हस्ती थी सिलसिला चिश्तिया जी उन जो मुर्शिद होयो ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैहि एक ॾींहुं वेठो चलो एक दफा दुरूद पाक पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि अजमाइन ख्वाजा गुलाम फरीद फरमायो ओ निजामुद्दीन हेडे अच जी मुझा किबला फरमायो ओ निजामुद्दीन हिकड़ी गाल बुधा आखे जी तू अल्लाह सा इश्क कंदे अल्लाह जो आशिक थींदे या अल्लाह जो माशूक थींदे अल्लाह जो मुहब थींदे या महबूब थींदे सोली सिंधी में बुधाया कि अल्लाह सा तू इश्क करन पसंद कंदे या अल्लाह तू सा इश्क करे ही गाल पसंद कंदे सवाल जो जवाब दे जेड़ो चमदे अज तुखे मिली वेंदी शे हिकड़ी गाल बुधा अल्लाह तू सा अल्लाह इश्क करे मोहब्बत करे या तू अल्लाह जो आशिक थी वने बिन में हिकड़ी गाल बुधा हूं चयो साईं अमर सा पुछा कयो घर वेंदासी अमर सा पुछा कंदासी अमर भी अल्लाह वारी हुई अमर भी टच मोबाइल रुगो ना हलाइंदी हुई बेनमाज़न ना हुई अमर भी तहज्जुद गुजार हुई पोच साईं फरमायो ठीक आ वञ पंहिंजी अमर सां पुछा करे सुभाणे मूंखे अची ॿुधा वक़्त ई हाणे तुंहिंजे लाइ मूंखे ऐलान थियो आहे कि अॼु निज़ामुद्दीन के नवाज़े छॾो साईं ठीकु आहे निज़ामुद्दीन औलिया उथूं हलणु शुरू थियो तारीख़ लिखे थी कि निज़ामुद्दीन औलिया जॾहिं उथूं हलणु शुरू थियो हलंदे हलंदे छा ॾिठो हिकिड़ो दरवेश आहे रस्ते में हिकु ॻोठ आहे ॻोठ सां गॾु रस्तो ईअं क्रॉस पियो करे ऐं रस्ते ते हिकिड़ो अल्लाह वारो दरवेश वेठो आहे दरवेश खे सलाम करे जॾहिं अॻिते विया त दरवेश आवाज़ ॾिनी ओ निज़ामुद्दीन चयोसि मूंखे नालो मूंखे केरु सुञाणे थो पोयां ॾिठो जी साईं अल्लाह जो मुहब थींदे महबूब थींदे दरवेश चयो ओ मजज़ूब साईं तव्हांखे कीअं ख़बर कि मां मुहब या महबूब जो सुवाल दिल में रखी वञा थो चयोसि वरी ईअं कर घर वञे थो ना ते अगर न जवाब मिले त पोइ अचिजी मां जवाब ॾींदो वई मां तोखे ही सुवाल जो जवाब ॾींदुमि अगर न जवाब मिले त चयो साईं वाइदो मूंखे वाइदो इहो ॻाल्हि ॿुधे जॾहिं निज़ामुद्दीन औलिया पंहिंजे घर तशरीफ़ फरमा थी आ ते पंहिंजी अमड़ सां इहो तज़किरो कयो अथसि अमड़ फरमायो पोइ छो आयो मूं वटि पहिरीं ॻाल्हि तूं ग़लती कई कि तूं पंहिंजे मुर्शिद खे ई इहो ॻाल्हि फरमाए आ चवे आ कि महबूब तूं ई ॿुधा कि मां अल्लाह जो महबूब थियां या मुहब थियां तूं ई जवाब ॾे छो जो निगाहे वली जड़ी होती है ना निगाहे वली निगाहे मर्द मोमिन से बदल जाती हैं तकदीरें अगर ज़ौक़े यकीन हो पैदा तो कट जाती हैं जंजीरें ही आजिज़ बंदा ना चीज 2004 में 3 फरवरी 2004 हजूर की बुलाल महबूब सज्जन साईं के अर्ज कयो कि मां इते कोर्स कंदम आलम दीन जो पढ़ंदम हालांकि मुझी उम्र 25 साल हुई पढ़न जो वक्त मुझो गुजरी चुको हो मुझे महबूब फरमायो कि हाने मुख्तसर कोर्स कंदे या मुकम्मल मांखे साईं मुखे खबर ना है जेड़ो ता चमदो हु कंदो मुखे खबर हुई ना अगर मां एतर जोगो ना आया ऐं बे नंबर ते असां जो जेड़ो कबीलो आ वो आहे चीमा बरादरस ए कोचू गुजरन थी तो लिखियो पियो द चीमा असां जे खानदान में मौलवी थीण ऐब आ माज़अल्लाह चौधरी खानदान ही मौलवी जड़ो थींदो ना
चवंदो बस ही कमी थी हो कमदर थी हो के छड़ियो नौज बिल्ला। हालांकि मौलवी आलम दीन फकीयो वाहिदुन अशदुल शैतान मिन अल्फ आबिद, मुझे आका फरमायो फकीयो वाहिदुन, एक फकी आलम दीन, एक आलम दीन 1000 इबादत गुजार से ज्यादा ताकत रखे थो कंहिंजे मुकाबले में, शैतान दे मुकाबले में। आका तारीफ फरमाई आहे। असा जा माइटर वरी उल्ट था कम कर, खुदा इनके हिदायत दे चो आमीन। मुखे खबर हुई कि रकावटूं वडियूं कोना पढ़े सकंदुम, कोना आलम दीन थींदुम, कोना यो आलम दीन थींदो जो शौक़ कोना हुयो। शौक़ हुयो कि महबूब जे उम्मत दे दिलन में महबूब जी मोहब्बत विझण वारी अल्लाह को ताकत दे ना, को इल्म होजे कि महबूब जे दिलन में महबूब जी मोहब्बत महबूब जी उम्मत जे दिलन में असां विझे सकूं। को सवाल जवाब करे तो एतिरो इल्म हुजे असां जवाब ते ॾेई सकूं। बाक़ी आलम शालम थींदो जो शौक़ कोना हुयो। मुर्शिद जी घणी तो घणी सोबत अख्तियार करण जो शौक़ हुयो। पोइ मुझे महबूब छा फरमायो, फरमायो मां ईंदुमि शाम जो 3 परी टाइम तव्हांखे ॿुधाईंदुमि। हज़ूर क़िबला आलम तशरीफ़ फरमा थी आहे त मूंखे फरमाइण लॻा हाणे ॿुधा पूरो कोर्स कंदे या 3 महीननि वारो। वरी मूंखे पुछा कयो अथसि मुख़्तसर या मुकम्मल, इहो मुंहिंजो महबूब वरी पुछा कयो। ऐं मां वरी अर्ज़ कयो कि हज़ूर मां जहिड़ो तव्हां अर्ज़ कंदो हुक्म कंदो, मां अर्ज़ रखी आहे तव्हां जहिड़ो हुक्म कंदो उहो ई कंदुमि। छो जो मां अॼु तक जॾहिं खां तव्हांजो बैत थी वियो आहियां, 2001 में बैत थी वियुसि, जॾहिं बि मां को बि हाणे कमु कयो आहे तव्हांजो तसवर रखे कयो आहे, कामयाबी थी आहे। ते हज़ूर क़िबला ने फरमायो हाणे दिलि में मुंहिंजे छा पियो सुवाल हले कि साईं जन फरमाइण कि तूं पूरो कोर्स कर, 9 साल जो कोर्स कर, 9 साल असीं दरगाह ते रह। मूंखे इहो ख़बर हुई कि साईं जन जॾहिं 9 साल जो हुक्म ॾींदा त हुनजे अंदरि जहिड़ियूं रुकावटूं उन परे करे छॾंदा पंहिंजी निगाह करम सां। त मूंखे महबूब मुर्शिद फरमायो 9 साल जो कोर्स करणो पवंदई ते पोइ 9 साल हिते रहणो पवंदई। हूं में रुकावटूं ईंदियूं, सब्र कजी, पाणी रुकावटूं ख़तम थी वेंदियूं। ऐं ईअं ई थियो, रुकावटूं आयूं ख़त्म थियूं, बेड़ा पार थिया। हत्ता के 2008 में मुझे बाबे वठी ज़ोरी मुझी शादी कई। हाणे ॾिसो कीअं पढ़ंदो। मां हिते मसवाड़ ते जगह वठी पंहिंजे घर वारी खे वठी आयुमि। कल मुझे घर वारी ॿुधाए पई मुंहिंजे ॿारनि खे कि तव्हांजो बाबो जॾहिं वेंदो हो मदरसे पढ़ंदी त कमु मां लिखंदो हुउसि। किताबूं जॾहिं लिखण वारियूं हूंदियूं मां अची पंहिंजी अहलिया खे ॾींदोसि, हाणे लिखण वारो तूं कर त यादि भला मां कयां। कदूरी तफ़सीर जड़ा लिखण वारी हुयो कमु उहो वरी मुंहिंजी अहलिया मूंखे लिखे ॾींदी, सुभाणे वञी साईं सां ॾेखारींदो, उस्तादनि खे वरी साइन कराईंदोसि। केॾो मुंहिंजे महबूब जी दुआ में असर आहे। हिकु शादीशुदा माण्हू किराए ते जगह वठी वेही मदरसे पढ़े सघंदो आहे? नामुमकिन आहे, लेकिन अल्लाह ताला करम कयो। हज़रत ख्वाजा निजामुद्दीन औलिया के उनकी अमर फरमायो तू पंहिंजे मुर्शिद के इहो ॻाल्हि फरमाया कि तव्हां फ़ैसिलो कयो मुहब थींदुमि या महबूब। हाणे महबूब उतू त अची हुई, हाणे ईअं कर रस्ते में जहिड़ो अल्लाह वारो मिलियो हूं सां रहनुमाई वठ। सुबुह जो टाइम थियो, हज़रत निजामुद्दीन औलिया तैयारी कई, तकड़ तकड़ में हलंदा आया। अची ॾिठो हू जगह ते अल्लाह वारो ना है। पुछा केस किथे अल्लाह वारो? उन्होंने चयो कि अल्लाह वारो होॾे परियां ॿाहिरि घुमंदो सां ॾिठो आहे दरवेश। वञी ॾिठोसि त हिकिड़ो वॾो ढेर लॻल आहे कचरे जो, उते हिकिड़ी लाश पई आहे, हुनजे मथां मैयत पई आहे, हुनजे मथां मिटी भरी पई आहे, थोड़ी ज़ाहिर आहे। वञी जो ॾिठोसि त साॻियो अल्लाह वारो फौत थियो पियो। हाणे उनखे मथां मिटी विटी हटाईसि, मिटी हटाए निजामुद्दीन औलिया उ मैयत के पंहिंजी हंज में रखे ते धार निकिरी रोण थियो। फरमाइण लॻो कि ओ अल्लाह वारा तू ते फरमायो हो, तू तो मूंसां वादो कयो हो कि मां तुंहिंजी रहनुमाई कंदुमि, तू तो पाण दुनिया छॾे वियो आहीं। तोखे पंहिंजी ख़बर न हुई कि मां दुनिया छॾे वेंदुमि, तू मुंहिंजी रहनुमाई कर ले, मूंखे वादो करे छॾियो। वाइदो तो पूरो करणो हूंदो आहे। हाणे मुंहिंजी रहनुमाई केरु कंदो? एतिरी ॻाल्हि जॾहिं चई त अल्लाह वारे अखि खोली। कौन कहता है कि मोमिन मर गया, वो तो कैद से छूटा अपने घर गया।
अल्लाह ने कुरान में फरमाया कुल्लो नफ्सी जायकातुल मौत, मौत इंदिया नफ्स के जायका थोड़ो चखण, जायका चखण, मौत जो जायको चखण दी हर नफ्स हर रूह। लेकिन इहो ना अल्लाह फरमायो कुल्लो नफ्सी जायकातुल जिस्म, के जिस्म जायका चखंदा ना, जिस्म जो मौत सा तल्लक ना है, मौत जो तल्लक रूह सा है। ते अल्लाह तबारक व तआला हु बुजुर्ग के वरी कुवत बख्शी, अख खोली, फरमाने लगा बस निजामुद्दीन तुझे सवाल तो जवाब दई मां भी वेंदुम ना, इए ते तुझे इंतजार में मां भी होयुम, न त मुखे ही टाइम तक ये दफनाए छडना गोठारा, ही वास्ते तुझे इंतजार में ते वेठो स, बस ओडू भी टाइम अची वरी तुझे भी इंतजार होयो। बाकी हाने जवाब इहो है जो अल्लाह जो आशिक थींदे ते मुंह वारो हशर थींदो, आज़माइशूं थींदियूं नी। अगर माशूक थींदे तो पो तुझो मुर्शिद आहे न ओ साईं ख्वाजा गुलाम फरीद, माशूक थींदे तो हूंदे वारी कार वरी घोट थी वेंदे। अगर आशिक थींदे तो मुंह वारी कार, हाने तुझी मर्जी आहे आशिक थी या माशूक थी। आशिक दे मथूं आज़माइशूं घणियूं आहिनि। तू पंहिंजे मुर्शिद खे चओ मूंखे माशूक थीणो, आशिक न थीणो, मूं में ताक़त ना है मां आशिक थी सकां। हज़रत निज़ामुद्दीन औलिया जॾहिं उतू हलंदो, उतू हले पियो, तकड़ तकड़ में हलण शुरू थियो, फौरन पांजे मुर्शिद जी दरगाह में आयो, पांजे मुर्शिद दरगाह में अची अर्ज कर लगो ओ मुझा महबूब मुर्शिद, ओ मुझा किबला आलम, हाने मुझे रहनुमाई फरमा, मुखे इहो सबक मिलियो आ, मुखे इहो डस मिलियो आ कि इहो रहनुमाई मिली आ कि मां अल्लाह जो आशिक थियण जी ताक़त न तो रखे सकां। अगर तू मेहरबानी फरमाई सके तो अल्लाह मुखे पांजी मोहब्बत में आणे, अल्लाह मुझसा मुंह सा इश्क करे, मां महबूब ना महबूब थिया, मोहब्बत थियण में मुंह में ताक़त ना है। यो गाल जडा उन्हनि जे महबूब मुर्शिद हजरत ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह बुधी, बुधण का पो फरमाइण लगा पो यार यो गाल बुधायई, आखे जी पो वडो तुखे डस देण वारे ॾेई छॾियो ई, पो हिंदो हिकिड़ो फ़ाइदो ॿुधाए छॾाई, आखे जी साईं ॿुधा, आखे ईंदो फ़ाइदो इहो ई कि जॾहिं तूं अल्लाह सां माशूकी करण जी तमन्ना कंदे ते अल्लाह तोसां कॾहिं इश्क ना कंदो, छो जो अल्लाह जो यो कानून ही ना है कि अल्लाह कंहिं सां पंहिंजो इश्क करे, पंहिंजी मोहब्बत करे। बाक़ी अल्लाह पंहिंजी मोहब्बत कंदो आ, इश्क कंदो आ, हूं सां कंदो आ जहिड़ो अल्लाह जे महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माशूक होंदो आ। फरमाया हाणे तोखे डस ॾेई थो छॾई, अगर तू माशूक थियण चाहे थो, अल्लाह जो मोहब्बत में आइण चाहे थो, तू चाहे थो अल्लाह तोसां मोहब्बत करे, को चिल्लो ना कर, कुछ भी ना कर, ओ तू को तस्बीह ना पढ़, तू को नमाज़ू ना पढ़, तू रुगो हिकिड़ो कम कर, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद सलाम पढ़ंदो रहे, ऊं सां इश्क कर। जहिड़ो आशिक रसूल होंदो आ ओ अल्लाह जो महबूब होंदो आ। हाने ता अल्लाह जा आशिक आयो ना, अल्लाह जे रसूल जा आशिक आयो तो अल्लाह जा माशूक आयो। जेड़ो अल्लाह सा इश्क कंदो, अल्लाह सा इश्क कंदो आज़माइशूं ईंदियूं, जेड़ो मोहम्मद सा इश्क कंदो बहारियों थी वेंदियूं। अल्लाह के घोट को मुखे बुधा के हिक मानू, वो कहते हैं ना इश्क दोनों तरफ हो तो सजा देता है, एक तरफ हो तो सजा देता है, दोनों तरफ हो तो मजा देता है। यानी कि अगर अल्लाह तबारक व तआला तासा इश्क करे थो पियो, अल्लाह ताला तासा इश्क करे थो पियो, ते ही खैरात तुखे अल्लाह दे तो छाजी मोहम्मद सा मोहब्बत और इश्क करन दे। हाने इते ता वेठा हो छाजे ले मिलाद, मुझे आका जी वलादत, मुझे आका जी वलादत कदा बुद्धि आए वो ना बुद्धि, बस बटरे अखर में ताके यो गाल खोटाइंदस। साईं टाइम घणो थियो। आका सलातो वसलाम जी वलादत जी गाल हजरत मोहम्मद मुस्तफा मुंजा आई तुंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो, उनजे वालिद साहब जो नालो छा हो साईं बुधायो? हजरत अब्दुल्ला। ऐं उनजे ॾाॾे नालो छा हो? हजरत अब्दुल मुतलब। ऐं अमर जो नालो छा हो? बीबी आमना। हिकड़ो ॾींहुं हुयो हजरत अब्दुल मुतलब पंहिंजे घर में तशरीफ़ फरमा थिया,
ते अम्मा सैन ॾाढी परेशान। केड़ी अम्मा सैन? हजरत अब्दुल मुतलब जे घर वारी अम्मा सैन परेशान। अम्मा सैन फरमायो कि साईं किबला ता मस्जिद जियूं कुंजियूं ता वटेन, बैतुल्ला शरीफ के संभाल कंदा आयो, उते ही सुम्ही पवंदा हो, कदा घर में अची मूसा पुछा कए वे कि मां केड़ी परेशानी में वञा थी पई, कुछ ॾींहं खां मां परेशान आया। पो हजरत अब्दुल मुतलब फरमायो परेशानी छा जी आ, बुधायो ना बाबा। पो उन्हनि छा फरमायो कि पाड़े वारन माइयन मुखे चयो आ कि तुंजी जड़ी नूह आ आमना है, हिंदे जिस्म एडी खुशबू थी अचे, एड़ो कोई अत्तर महांगो हणे थी, एडो अत्तर आने दिने में, भला इहो ते बुधायो अत्तर किथों घुराए वे? भला न्याणियों एडियो अत्तर हणन घुरजन सही ना है। वो पानी ले वञे थी ते हुल्ला खुशबू जा, कै था के हथ हणे थी था ही खुशबूदार। पो जना ही गाल हजरत अब्दुल मुतलब के अम्मा सैन कयो ते हजरत अब्दुल मुतलब फरमायो ते तू पुछा कर ना, तू माई आई मुखे ते लज थी थे, मां को ना पुछा कर, तू पुछा कर। उन छा फरमायो खबर है? उन फरमायो केडी सोहनी गाल कई। उन फरमायो जडा भी मां पुछा करन जी कोशिश कई आ, मां जडा भी इहो सवाल करन जी कोशिश कई आ कि अज आमना सा पुछा कंदम कि ए आमना तू किथों इहो अतर घुरायो आ, ये किथों खुशबू घुराई आई। जडा भी मैं पुछा करन जी कोशिश कई आ, जडा मुझी निगाह पौंदी है ना सैयदा आमना जे चेहरे ते मुंजी जबान बंद थी वेंदी आ, मुझे मथो हैबत तारी थी वेंदी आ, मुझी जुरत न थींदी आ मां पुछा कया, ता मर्द आयो ता पुछा कयो। सड कयो हुन माली बीबी सैन सड कयो सैयदा बीबी आमना पाका के अचो। आई पुछा कए ने बीबी पाका। हजरत अब्दुल मुतलब फरमायो पुत्र ई अतर भला किथों घुरायो, तू खुशबू डाडी हणे थी, एतरी खुशबू ही तू हणे थी, माइयो एडियो खुशबू न हणे दियों। असा कुरैश कबीले सा तल्लका, असा जो बैतुल्ला शरीफ जू चाबियों असा वटन, तमाम कबीलन खां इज्जत तारो ऐं मोतबर कबीलो कुरैश मुझे आका जो कबीलो हुयो। छो जो हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद हुई, नबियन जी औलाद हुई। पो हजरत बीबी आमना जने गाल बुधी ते अखिन में गोड़ा अचिया, अर्ज कर लगी इयो बटरे गालियों ता सामा करनियो हुयो, बगी ता भी कोना पे टाइम दियो, सुठो थियो अज गाल खुली आ, हिकड़ो मसलो ना है, घणियों गालियों आइन, गालियों घणियों आइन, ता ते हिकड़ी खुशबू जी गाल था कयो, गालियों घणियों आइन। आखे से केड़ियों केड़ियों पुत्र बुधा। पो बीबी आमना फरमायो के अब्बा हजूर ही गाल हकीकत आ कि मुखे डाडी खुशबू इंदी आ, मां अज तक अतर के हथ भी ना लातो आ, असांजे घर में अतर ना है, मां का दुकान अतर जी ना डिठी आ, मां बाजार में ना वई आया, मां अतर ना खरीद कयो आ, मुखे कै भी अतर इथे आने ना दिनो आ, मां अतर कोना इस्तेमाल कंदी आया, खुशबू ते पांच जगह ते रही वई। लेकिन मां जडा पानी ले वेंदी आया ते पानी भरन जो इरादो कंदी आया, जडा मुंह जो नंबर इंदो आ मां बाटली पानी यारी खूह जे अंदर उछलाइण जो इरादो रखंदी आया ते पानी पार मथे इंदो आ, पान मथे अची मुझे पेरन के चुमियो पियो डींदो आ, मां पानी भरंदी आया ऐं पानी वखी अजीब अजीब गालियों मूसा कंदो आ, जडा मथे निहारंदी आया चंडर भी मूसा अजीब अजीब गालियों कंदो आ, सिज भी मूसा अजीब अजीब गालियों कंदो आ, जडा मां गुजरंदी आया, जडा मां वेंदी आया रस्ते में जबल इंदन, उन जबलन जी आवाज मुझे इंदी आ। पुछा केस पुत्र छा आवाज इंदी आ? आखियो चमदन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीका ला व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू। असा शहदी दियों था, असा यो गवाही दियों था कि अल्लाह जे सिवा को इबादत जे लायक ना है ऐं मोहम्मद रसूल अल्लाह जा महबूब रसूल आहिन।
पो बीबी पाक जना इहो गाल फरमाई हज़रत अब्दुल मुतलब फरमायो अॻियां ॿी गाल भी पुट ॿुधा आखे हूं खां पोइ जॾहिं मां घर ईंदी आहियां ऐं 3 रातनि खां मूंखे ख्वाब में बीबी हिकु ख्वाब में मूंखे बीबी मरियम जो दीदार थियो आहे। बीबी मरियम फरमायो आहे कि तोखे लख लख मुबारकूं, तोखे करोड़ करोड़ मुबारकूं, मुंहिंजो पुट ईसा जंहिंजो मुरीद थींदो, जंहिंजे हथ ते बैत वठंदो, जंहिंजे लाइ दुनिया ते वरी ईंदो, हू तुंहिंजे हंज में अचण वारो आई। ऐं हू खां पोइ वरी मूंखे ॾाॾा इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीदार थियो आहे। ॾाॾा इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो आहे कि तोखे पुट मुंहिंजा बाबा लख लख मुबारकूं हुई, मुंहिंजी न्याणी तोखे लख लख मुबारकूं हुई। जहिड़े नबी जे इंतज़ार मां हुयुमि, जहिड़े इंतज़ार 1,24,000 पैगंबर जिन इंतज़ार कयो, हू महबूब कंहिंजो दीदार में न आयो। अॼु तुंहिंजी हंज में अन क़रीब वो ज़ाहिर थियण वारो हुई। पोइ जॾहिं ही ॻाल्हि हज़रत अब्दुल मुतलब ॿुधी, हज़रत अब्दुल मुतलब जी अखियूं गोडन सा खुशी दे आंसुन सा तर थी वयूं। ऐं हज़रत अब्दुल मुतलब उठी पंहिंजी नूह हज़रत बीबी पाक आमना जे मथे हथ रखे फरमायो तोखे लख लख मुबारकूं। ओ मुंहिंजा बाबा हाणे ये ॻाल्हि ॿिए कंहिंखे न ॿुधाई, माण्हू मायूं जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे इनखे छॾे ॾियो, गुमसुम थी वञो। ये अन क़रीब वॾी ख़ुशख़बरी आहे, वॾी रहमत थियण वारी आहे। हाणे शुक्राने जो नफ़ल तूं बि पढ़ ते मां बि वञी शुक्राने जो नफ़ल पढ़ां। जॾहिं मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वलादत थींदी आहे, बच्चा पैदा थींदो आहे ते बच्चे सां गॾु गंद ईंदो आहे, बदबू ईंदी आहे। मुंहिंजो महबूब आयो त हिकदमि ख़ुशबू जा अंबार थी विया। ऐं जॾहिं बच्चो पैदा थींदो आहे हूंदो नड़ू कटंदा आहिनि, लेकिन जॾहिं मुंहिंजो महबूब पैदा थियो हूंदो को नड़ू कटण जी ज़रूरत न पई। ऐं जॾहिं बच्चो पैदा थींदो आहे उन नंढा नंढा वाल हूंदा आहिनि, हुनजी सफ़ाई कंदा आहिनि, हुनखे वंझराईंदा आहिनि, उहो मथूं झंड लहाईंदा आहिनि। मुझे महबूब जी जॾहिं दुनिया में वलादत थी एस तक जुल्फ हुई, जुल्फ में कंगी थेल हुई, सुरमो पयल हुयो ऐं बाक़ायदा सही सलामत जे बच्चो एक आम होंदो ए बच्चे वारी कार दुनिया में जरा तशरीफ फरमा थिया। ऐं जॾहिं माई बार के जॾहिं औरत खातून बच्चे के पैदा कंदी आहे, मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मौत जे मुंह में वेंदी आहे ते वरी वापस ईंदी आहे। अल्लाह ताला हूं सज़ा जे बदले, ई मुसीबत जे बदले, ही तकलीफ़ जे बदले उनजा सब गुनाह माफ़ कंदो कर छॾंदो आहे। ऐं हू औरत जॾहिं बच्चे के पैदा कंदी आहे वही ही ख्याल ही तसवर कंदी आहे ही बच्चो पैदा थियो आहे, ही बच्चो जवान थींदो, मुझे अल्लाह रसूल जे दीन जो कम कंदो। ओ मुझा दोस्त, ओ मुझा भा, ओ जॾहिं ही इरादो रखंदी आहे अल्लाह ताला उनका पिछला सब गुनाह माफ़ करे छॾंदो आहे, उनके कदम ने हेठ जन्नत रखे छॾंदो आहे। ओ मुझा महबूब ऐं मुझी बीबी आमना फरमायो कि जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वलादत थी का भी मुखे तकलीफ़ न थई, खबर भी न पई कि कीअं बच्चो दुनिया में अची वियो आहे। ऐं जॾहिं बच्चो पैदा थींदो आहे अखियूं बंद हूंदियूं आहिनि, देर खां पोइ जॾहिं अखियूं खुलंदो आहे रोअण शुरू थींदो आहे। लेकिन मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वलादत थी अखियूं खुलियल हुयूं बाक़ायदा नॉर्मल जीअं बच्चो सही सलामत ईअं बाक़ायदा ऐं ईअं जिस्म बंद होंदो आहे, हथूं ईअं बच्चो गॾु थियल हूंदो आहे। लेकिन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ पैर सलामत सिधा हुआ ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरन पंहिंजे ही कूणी ते ज़ोर ॾिनो, वरी ही कूणी ते ज़ोर ॾिनो ऐं वलादत खां चंद मिंटनि खां पोइ जॾहिं ॿिए कूणी ते ज़ोर ॾिनो ऐं सजदे में हले विया, सजदे में हलिया विया ऐं देर तक सजदो कयो। बीबी फरमाए थी असां सिधो करण जी कोशिशि कई लेकिन सिधो न थियो। कुझु देर खां पोइ जॾहिं सिधा थिया ईअं अंगल बुलंद कई अथसि। हीअ ॻाल्हि मां पंहिंजी तरफ़ न थो ॿुधायां, किताबनि में लिखी तव्हांखे मिली वेंदी, सैसेता में गोल जो तव्हांखे मिली वेंदी। ईअं अंगल बुलंद कई अथसि। जॾहिं अंगल बुलंद कई त हिकिड़ो जीअं छत फाटी वञे, बीबी पाक फरमाए थी ईअं महसूस थी छिती फाटी वई आहे। ईअं बुलंद जॾहिं अंगल बुलंद कई त ईअं रोशनी निकिती, ईअं रोशनी निकिती, आसमान खां ज़मीन तक रोशनी थी वई। हत्ता के बीबी पाक आमना फरमाए थी कि मुझे नज़र जो पई ते मां शाम जे महल मारियों पे ॾिसां, एतिरी दूर तक नज़र थी वई, एतिरी रोशनी थी वई। ऐं मुझे आका जे जॾहिं वलादत थई ते हज़रत अब्दुल मुतलब फरमायो कि ॾीओ ॿारियो लेकिन ॾीए में तेल ना होयो। ते हज़रत अब्दुल मुतलब फरमायो ॾीए में तेल ना है। हाणे ॾीए जे तेल जो को बंदोबस्त कयूं, लेकिन एतिरे में छा थियो कि ऊ ॾीए जो तेल ख़त्म थीणो ना होयो, हू ॾीए जो तेल अल्लाह जी ज़ात ख़त्म कयो, अल्लाह जो फरमान होयो। और ॾीए जी रोशनी छा कंदी, ई सेवर जी रोशनी छा कंदी, और सिज चंड जी रोशनी छा कंदी। ओ जेड़ी हस्ती के मां मोकलिया थो लौलाका लमा खलक़तु अफलाका, महबूब तुखे पैदा ना करना हुजिया, ज़मीनन के पैदा ना कया, आसमानन के पैदा ना कया, का शे के ना खलकिया। ओ मुझा महबूब मां तुखे मोकलिया तो वो छा कंदासी रोशनी के, तू पान रोशनी आई।
इए जडा अंगल बुलंद फरमाई ऐं मथू बुलंद फरमाई मुफस्सिरीन लिखन था अंगल बुलंद फरमाइण जो मकसद होयो कि अल्लाह वाहिदा ला शरीका हू हिक अल्लाह जी इबादत करनी है हिक अल्लाह जी हिक ओ हिक है सकू हिक दी हरदम सिक है जड़ा हिक को दू आखे ओ काफिर मुशरिक है। मुझे आका इनामदार सलातो वसलाम जड़ा अंगल बुलंद फरमाई रोशनी जाहिर थी इतनी रोशनी थी वही कि रात भी सुबह थी वही ऐं हूं खां पोइ मुझे आका सलातो वसलाम के दाइयों वठण वारियूं मक्के में दाइयों अची वियूं हाणे मुख्तसर 2-3 मिंट जी ॻाल्हि बाक़ी दाइयों अची वियूं दुरूद पाक पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मोहम्मद व आलिहि व असहाबी अजमाइन। साईं वकील अहमद पमर साहब मुझे महबूब मुर्शिद जी निगाहे मुझे महबूब मुर्शिद जो मंजूर नजर आ मुझे महबूब जी खास नजर आ मदीने रे साईं जी खास इन मथू नजर आ जडा नात पढ़ंदो आ ना ते दिल मदीनो मदीनो थी वेंदो आ। हाणे असां दी नात खानी ॿुधंदासीं हाणे मूंखे घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत नाहे बाक़ी थोड़ी ॻाल्हि इहो मुकम्मल कंदासीं थोड़ी ॻाल्हि मोजो सब खां वड्डो मुझे आका जी पैदाइश जो छा थियो बुद्धो पूरी दुनिया में मशरक से मगरब तक शमाल खां जनूब तक पूरी दुनिया में अल्लाह ताला पुत्र पैदा कया होडी अल्लाह ताला पुत्र दिना हू खपो दाइयों आयो मक्के में जेतरा पुत्र पैदा थिया सबने के खणे वियो हिकड़ी दाई जी उठनी कमजोर हुई वो सफा पोती हुई हू जडा पोती ते माईअ ने चयो कि हाणे मक्के जो जेतरा बार तकरीबन असां खणे छड़िया आहिनि हिकड़ी दाई चयो हिकड़ो आहे जड़ो यतीम बच्चो आ अब्दुल मुतलब जो पोटरो अब्दुल्ला जो पुत्र दुनिया में आयो हाणे हूं के तू खण ते भली खण हूं चयो बिस्मिल्लाह मां ॾिसां पहिरियां आयो बीबी आमना के फरमायो तुखे मुबारक हुजे तुखे अल्लाह लाल ॾिनो आहे बीबी आमना फरमायो बिल्कुल अच आए मुखे बीबी पाक ज़ियारत करा जडा पर्दो हटायो मुझे आका जे चेहरे ते जडा नजर पई मुझे आका दे चेहरे के दिसी फौरन हजरत बीबी हलीमा जी कैफियत चेंज थी वी बीबी हलीमा हुन वक्त दिखणियो ना को गाल ना को बोल कपड़े में वेड़े फरमाइण लगे बीबी पाक मुखे इजाजत दे मां जल्दी में ही लाल के खणी वञा ही खां पहिरियां को ॿियो अची न खणी वञे फौरन कपड़े में खणियो अथसि जॾहिं ॿाहिरि निकिती त बीबी आमना आवाज़ ॾिनी रुक बीह त सही हिकिड़ी मिनट हिकिड़ो मिनट रुक त सही बीबी आमना फरमायो ज़िंदगी जो भरोसो ना हिकु दफ़ा वरी मूंखे दीदार कराए वञ मुंहिंजो लाल जो मूंखे वरी ज़ियारत करा वरी आई वरी बीबी आमना पाक ज़ियारत कई जॾहिं ॿाहिरि आया त ऊठनी जे मथूं हज़रत हलीमा जो शोहर खामद वेठो हो हाणे अॻियां खामद वेठो आहे पोयां बीबी पाक मुंहिंजे आका के पंहिंजे सीने सां हाणे अची वेठी उथणी के जो उठणी हाणे उठणी न उथी ही वास्ते न उथी जो आमना हलीमा जो जड़ो खामद हो ओ पुठी पियो करे मुझे महबूब के अल्लाह के ही गाल न वणी लेकिन अल्लाह ताला ही गाल ज़हन में विझी कंहिंजे बीबी हलीमा जी बीबी हलीमा फरमायो ही खणो तव्हां पंहिंजे हंज में के रखो हिंदू ज़ियारत ते कयो थोरो जरे ॾिठसि अरे एॾो सोनो माशाल्लाह एॾो बच्चो तो भाई तक ॾिठो ही ना है एॾो सोनो बच्चो मां ॾिठो ही ना है फौरन हूं के पंहिंजे हंज में खणी बीबी हलीमा जे खामद पंहिंजी हंज में खणी जॾहिं हंज में अरादो कयो ऊठनी के ऊठनी उथी हलन जॾहिं शुरू थई ईअं हली जीअं बराक थो हले हू मायूं दायूं रस्ते में क्रॉस करे घर पहुती मायूं ही हैरान के एडी तेज उठनी कंहिंजी गुजरी वई आहे बाद में खबर पई हलीमा जी गुजरी वई आहे एतरी ताकत उठनी में किथों अची वई अची घर बीबी हलीमा फरमायो पा या अध पा बकरी खी ॾींदी आहे अध पा या पा थोड़ो ॾिस 61 साली हुयो मुझे आका जे पैदाइश का पहिरियां 61 साली हुयो जॾहिं मुझो महबूब दुनिया में अख खोली 61 साली खत्म थी वई रहमत थी वई बीबी हलीमा पंहिंजे खामद के फरमायो थोड़ो पा अध पा अगर खीर आहे त कढे अच इहो मां पंहिंजे लाल के प्यारियां जॾहिं खीर कढण लाइ बकरी जे हेठि हो वियो
वो जड़ो थां होयो भरजी वियो, बियो थां घुराया सो भी भरजी हो, ट्रियो थां घुराया सो भी भरजी हो, चौथो घुरा पाया सो भी भरजी हो, घर जा सब थां भरजी आ, हत्ता के पाड़े वारन जो जड़ा हमसाया पाड़े सिरियो उन जो थां घुरायन वो भी भरजी आ। जब सब थां भरजी आ ते बीबी हलीमा फरमायो डिस ही जवान ही अल्लाह जी कामल हस्ती जी डिस नसीब डिस इन जो भाग डिस। आज ही बकरी जो जड़ो नंढो बच्चो आ वो भी खुश थी वेठो आ, ने त ही टाइम आवाजू दींदो बुख सां। आज रहमत वसी वई, आज पाड़े सिर ने पेट भरे हर शय खादी पीती, आज उन्हनि खे बि असां खी ॾेई छॾियो। ही मुझे आका जो वलादत जो मुख्तसर तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई। हाणे दुआ कयो ते अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजे महबूब पंहिंजे आका इनामदार सलात वसलाम जो आशिक थियण ऐं अल्लाह जो माशूक थियण जी ताक़त ॾे। ही मिलाद ते तव्हां वेठा हो, रोशनी ते ॻाल्हि हली, रोशनी जी आख़िरी ॻाल्हि ॿुधायां। बरकत साहब यो मुझे क्लिप दिखा यार, ऑन पे कर, यो मुझे क्लिप उठा करो, ऑन कर मोबाइल। अच्छा बरकत साहब मुखे इन मोबाइल में मां हिकड़ी शे ॾिठी, हिकड़ो नंढो बच्चो पे ॿुधाए कि असां ॾिठो, वो नंढो बच्चो पे ॿुधाए, सही बच्चे जो नालो अजान आहे, अजान नंढो बच्चो आहे, अजान आहे, अजान ना आयो अजान ॿुधायो सुबुह फजर जे टाइम कि मां ख्वाब ॾिठी, मुझे आका सलात सलाम जो फरमान आ कि मुंहिंजी शिकल में अबलीस न ईंदो आहे, मुंहिंजी शिकल में अबलीस न ईंदो आहे। जंहिं मूंखे ख्वाब में ॾिठो हूं मूंखे हकीकत में ॾिठो। मत के भी बुधाई वियो ना कि अल्लाह के रसूल इं अंगल मथे कई मुझे महबूब ते रोशनी थी वई। वो अजान बुधाए थो मां ख्वाब ॾिठी आ कि बरकत साहब जो घर आ ऐं हूं में हिकड़ो अल्लाह वारो बुजुर्ग वड्डे कद सां खूबसूरत शख्सियत तशरीफ फरमा थई आ, हूं दे अचण सां एडी रोशनी थी वई आ कि सजी तांजी गोठ रोशन थी वई आ। ये ताई जड़ी गोठ है ना हाजी मोहम्मद साले राजपर गोठ रोशन थी वई। इंदो जड़ो घर आ हूं में रोशनी निकरे थी पई फैले थी पई। पो नंढो अजान तो चए कि मां पुछा कयो आ कि ही रोशनी ही अजान ही रोशनी जेड़ी आ थी अल्लाह वारो बुजुर्ग केरा तो हूं के बुधायो वियो आ कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ फरमा थी आए। ये ताज ले खुश नसीबी है जिथे मुझे महबूब जा कदम लगंदा है ना, मजाक ना है, ये ताजी खुश नसीबी है। मोहम्मद अजान ने बताया कि जब रोशनी मैंने देखी और एक अल्लाह वाला आया है, आके उसने कदम मुबारक कहां रखा है कि बरकत राजपर साहब के घर में, और रोशनी इतनी वहां से उठी है कि पूरी गोठ पूरा गांव रोशन हो गया। उस बच्चे ने कहा, मैंने पूछा ये कौन है, तो बताया गया ये मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। तो मोहम्मद मुस्तफा आए, बहार अंदर बहार आई, जमीन को चूमने जन्नत की खुशबू बार बार आई। ही ताजले खुश नसीबी आ कि इते मुझे महबूब जा कदम मुबारक लगा, इते उन पांजो जलवो दिखारियो। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ मां पांजी उम्मत के क़यामत तक इए दिसंदम जे पांजी तरीके दिसा थो। ही गाल जी ता सबने के मुबारक हो जे। हाने ता दिसजो, ता भी इते आयो, मां भी कंडियारे में रहा थो, ता दिसजो इंशाअल्लाह हाने बरकत के रंग के लगंदा। अने ही शे ई नेमत किए मिली थस, थोड़ी निशानी भी ताके बुधाया। ही पैसा गड कया हा, थोड़ा थोड़ा गड करे घर में कि असा उमरो कंदासी, असा उमरो कंदासी। जडा सलाब जदगान जो मामलो थियो, मतासिरी ने सलाब भूख पे मरन, उनके मसलो पियो थे, ते पो इन्हने इयो पांजो अरादो कयो, घर में एक मुतफक अलैह फैसलो कयो कि बाबा उमरो न कंदासी, उमरो अल्लाह वरी कराइंदो। ही 4 पैसा जड़ा गड कया उमर यारा, ही इन्हन जे मथू खर्च कयो।
ही जना इन्हनि अरादो कयो ही कम कयो अल्लाह ताला बई रात इनके मौजज़ो दिखारियो जो अल्लाह फरमाए तो कि इन्ना आतवैना कल कौसर ए महबूब असा तह के आबे कौसर जो मालिक कयो आ फसल्ले ले रब्बी का वनहर और जिन्हनि मुझे रस्ते में कुर्बानी दिनी कुर्बानी माल जी भी होंदी आ जान जी भी होंदी आ पैसे जी भी होंदी आ वक्त जी भी होंदी आ जिन्हनि मुझे रस्ते ते कुर्बानी दिनी फसल्ले ले रब्बी का वनहर जिन्हनि कुर्बानी दिनी इन्ना शानिया का वलब्तर मां अल्लाह उन्हनि जो दुश्मन के बेनाम बेनिशान कयो उन्हनि के कामयाबी दिनी कुर्बानी अल्लाह के पसंदा दुआ कयो ही फकीर जो गलायण ता जो टाइम घणो वठे वियासी फकीर जो गलायण ता जो बुधन अल्लाह ताला पांजी बार के में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिक मरतबा दुरूद पाक।